नाज़रीन ताके एक अहम खबर का आगाह कंदा हलूं तो जिले उमरकोट में यूसी खेजराड़ी के गोठ साले शाह के रहवासी प्राइमरी उस्ताद गुलाम मुस्तफा कुंभर के प्लाट ते कब्जा माफिया ऐं बाअसर माण्हुनि जो कब्जो। रिपोर्ट अब्दुल रहमान शाह के मुताबिक जिले उमरकोट के यूसी खेजराड़ी के गोठ साले शाह के रहवासी प्राइमरी उस्ताद गुलाम मुस्तफा कुंभर पंहिंजे घर भातिन ज़ाल मुस्मात रहीमान न्याणिन जुलेखा ताहिरा ऐं पुट तुफैल अहमद समेत प्रेस क्लब उमरकोट में सहाफ़िन आॾो दाहींदे चयो त मज़कूरा ॻोठ में संदसि प्लाट ते ॻोठ जे बाअसर ऐं कब्जा माफिया अख्तर अली कुंभर, हाजी खान, सरवर कुंभर, मोहम्मद हारून कुंभर, अब्दुल कयूम, अकबर अली, शाह नवाज, गुलाम मुर्तजा, जुल्फकार अली, अयाज कुंभर, फयाज ऐं ॿियनि हथियारबंदनि जे ज़ोर ते राति पेट में मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे अदावत शुरू करे छॾी आहे। मुंहिंजी मदाख़लत ते जवाबदारनि मूंखे धक्का ॾेई प्लाट तां बेदख़ल करे छॾियो आहे ऐं दाहिण जी सूरत में मूंखे ऐं मुंहिंजी औलाद खे जान खां मारण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। हिननि वधीक चयो त अहिड़ी दाह में ॻोठ जे मौज़िज़ माण्हुनि खे ॾिनी पर जवाबदारनि बाअसर हुजण करे मूंसां तदारक कोन थी सघियो आहे ऐं मूंखे ख़दशो आहे त जवाबदार धुर मूंखे कंहिं बि वक़्तु नुक़सान पहुचाए सघे थी। मुतासिरीन पारां डिप्टी कमिश्नर उमरकोट, SSP उमरकोट ऐं ॿियनि आला इख्तियारनि खे प्लाट खाली कराए ॾियण ऐं खेनि तहफ़ुज़ फराहम करण जी अपील कई आहे। ॿिए तरफ़ प्रेस क्लब उमरकोट आॾो एजाज अली कुंभर, इरशाद अली, मोहम्मद इकबाल कुंभर, अकबर कुंभर ऐं ॿियनि कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे मुतासिर गुलाम मुस्तफा कुंभर सां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियारण जी घुर कई आहे। मेहरबानी करे इंसाफ कयो ने असां के तहफ़ुज़ फराहम कयो।